अस्सलाम दोस्तों, उम्मीद है तव्हां सभई खैरियत सां हूंदव। मां सिकंदराबाद में टेक्निकल सिकंदर सिंधी यूट्यूब चैनल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त सिंधी या उर्दू जा असीं जेके ॾिघा लफ़्ज़ लिखंदा आहियूं, जीअं वॾा तव्हां लफ़्ज़ ॾिसंदा हूंदव, अखर या जुमिला ई तव्हां ॾिसंदा हूंदव, तमामु वॾा के माण्हू लिखंदा आहिनि, त उहे असीं किथां आसान तरीक़े सां लिखी सघूं। उन जे कारण तव्हांखे हिकु एप्लीकेशन जी ज़रूरत पवंदी, जेकी तव्हां हिते ॾिसी रहिया आहियो, कीबोर्ड जे नाले सां आहे। हीअ तमामु सुठी एप्लीकेशन आहे। कीबोर्ड ई आहे, हीअ तमामु सुठी कीबोर्ड आहे। इन में हर ॿोली जी आहे, इंग्लिश, उर्दू, सिंधी, अरबी, फारसी, तक़रीबन समूरी ॿोलियूं बि मौजूदु अथसि। ऐं तमामु ज़बरदस्त एप्लीकेशन आहे। इन जी लिंक मां डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुसि। अगरि तव्हांखे उतां नथी सम्झ में अचे त तव्हां प्ले स्टोर ते वञी ऐं हिते लिखी था सघो कीबोर्ड एप्लीकेशन। तव्हां बसि हिते GBOARD कीबोर्ड तव्हां लिखंदव त तव्हां वटि उहा निकिरी ईंदी। तव्हां ॾिसो हिन तरीक़े सां तव्हां वटि निकिरी ईंदी। सभ खां पहिरीं तव्हांखे हिनखे मां तव्हांखे ॾिसां त कीअं इस्तेमालु कबो। जॾहिं तव्हां पहिरीं दफ़ो ओपन कंदव त तव्हांखे कुझु हिन तरह नज़र ईंदो हूंदो। तव्हां इनेबल एंड सेटिंग जेकी आहे हिन ते क्लिक कयो। ऐं हाणे हिते जेको आहे असांजो पंहिंजो ऑटोमेटिक वॉइस टाइपिंग जेकी सैमसंग कीबोर्ड आहे, उहो मथां टिक थियल आहे। बाक़ी जेकी कीबोर्ड आहे तव्हां इन ते क्लिक करे ऐं इनखे ओके करे छॾियो। उन खां बाद में सिलेक्ट इनपुट मेथड पहिरियों असांजो स्टेप थी वियो। हाणे स्टेप नंबर 2 आहे, उन ते तव्हां क्लिक कयो। हाणे सैमसंग कीबोर्ड असांजो थियल आहे। तव्हांखे मथां जेको कीबोर्ड आहे इन ते क्लिक करिणो आहे। 2 हिते आहे, डन ते क्लिक कयो। हाणे तव्हांखे कुझु हिन तरह नज़र ईंदी हूंदी। तव्हांजी ॿोली हिते कीअं चेंज करणु घुरिजे। तव्हां हिते ॾिसे था लैंग्वेज, पहिरियों इंग्लिश ॾिनल हूंदी। हाणे तव्हां ॾिसो पहिरियों इंग्लिश ॾिनी पई आहे, पर हाणे तव्हां हेठि जेके एड कीबोर्ड जेको लिखियो पियो आहे हिन बिलूअ ते क्लिक कयो। उन खां बाद में तव्हां हाणे हिते अचो। हिते तव्हां जेकी ॿोली ॻाल्हाइणु चाहियो उहा था हणो। चलो मां फ़िलहालु सिंधी थो हणां। तव्हां मथां सर्च बि करे था सघो, SINDH आहे सिंधी। हाणे ॾिसो सराइकी, सिंधी अरबिक, सिंधी अरबिक, सिंधी लातीन। तव्हां हिते केतिरी सिंधीअ तरीक़े सां ॾिनियूं वियूं आहिनि। ऐं हिन मां जेकी आहे त सिंधी अरबिक जेकी हीअ आहे, पहिरीं तव्हां हिन ते क्लिक कयो। हाणे तव्हां हेॾां जेकी सराइकी, हाणे हिते 2 ऑप्शन ॾिना अथई, पहिरियों नंबर हे, ॿियो नंबर हे आहे। हाणे जेको हे आहे तव्हां हिन ते क्लिक कयो। उन खां बाद में हेठां जेको डन लिखियलु आहे तव्हां हिन ते क्लिक कयो। चलो सिंधी सराइकी बि थी वई। हाणे चलो त किथे न किथे लिखी तव्हांखे ॾेखारियां थो त हिन ते कीअं लिखिजे। ॾिसो हिते पेन बीठी आहे, पेन न आहे। चलो असां कुझु हिते पहुचियासीं। सभ खां पहिरीं तव्हां इंग्लिश ॿोली थियल हूंदी, तव्हां हिन ते क्लिक करे हाणे सराइकी सिंधी जेकी बीठी आहे तव्हां हिन ते क्लिक कयो। ॾिसो हीअ सिंधी ॿोली थी वई। हाणे तव्हां हिते का शइ लिखी था सघो। हाणे वापसि तव्हां हिनखे ड्रू कीअं था करे सघो। तव्हां हिते जेको बि अखर ड्रू करणु चाहियो उन अखर जे अॻियां अचो ऐं हेठां हिते तव्हांखे टिपको नज़र अची रहियो हूंदो हिन पासे ॾांहुं, उहो हिन ते तव्हां क्लिक करे हीअ जेकी मथां लिख बीठी आहे तव्हां हिन ते हणंदव त लफ़्ज़ वॾो थींदो वेंदो। तव्हां ॾिसो जेतिरो तव्हां लफ़्ज़ करणु चाहियो। ऐं हिते ज़बरू ज़ेरू पेश बि हणी था सघो, जीअं सिकंदर, सीन ज़ेर। हिते तमामु तव्हां जेकी बि दिलि चयो तव्हां हणी था सघो। वीडियो अॼु कीअं लॻो कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो में।